वालेकुम अस्सलाम। गवर्नमेंट मुझे नामुनिया है गवर्नमेंट टाइम स्कूल कौन है साथ आया अच्छा माशाल्लाह बच्चों अच्छा ये मुझे मेंबर आए मुझे नाम चाहता है मुझे नाम नाम लगा है मात्रा स्कूल पढ़ना है माशाल्लाह अच्छा मैं वो तो बाबा तमाम मालूमात देना आया हूं अमा भाई तारीफ करें मुझे नालो नवीद संजर आहे ऐं मुंहिंजी अदबी सुञाणप आहे नवीद नाज़ हुजनि ऐं हिन वक़्तु गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सुकमा में प्राइमरी साल तौर कमु करे रहियो आहियां ऐं उन खां अलावा शाइर मौक़िक़ नसर नवीस कहानीकार समेत अदबी दुनिया में थोरो घणो पंहिंजो नालो कमायो आहे तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे इन लाइक़ु सम्झो ऐं मुंहिंजो शुक्र करण तव्हां आया तव्हांजी महिरबानी साईं सब का पहिरियां ॿुधायो त ॻोठ ते नालो सुकमाण कीअं पियो असल में कंहिं बि ॻोठ या शहर ते नाले पवंदो जेको सबबु हूंदो आहे उहे ॿ शयूं हूंदियूं आहिनि हिकिड़ो या त कंहिं वाक़े जे पोयां कंहिं ॻोठ जो नालो पए या कंहिं शख़्सनि जे हिसाब सां कंहिंजे मथां को नालो पवे हाणे असांजे ॻोठ जे नाले जे हवाले सां जेका शइ आहे त न त कंहिं शख़्सनि जे नाले जे पोयां आहे न वरी अहिड़ो को वॾो माना वाक़ियो आहे जंहिंजे नाले जे पोयां असांजे ॻोठ ते नालो पियो हुजे पर हिकिड़ी आम राय ॿुधणु अचे थी त अंदाज़नि हिकु सदी पहिरियां ॿोॾ आई हुई उन में असांजी भरपासे जी जेका माना आबादी आहे उहा सभु ॿुॾी वई हुई ऐं असांजे हिन मौजूदा ॻोठ में जेको हिन वक़्तु कब्रस्तान आहे जंहिं जॻह ते उते हिकिड़ी मथां जी जॻह हुई माना लेवल जे हिसाब सां मथे हुई उहा जॻह जेका ख़ाली बची हुई पोइ उते हिन ॻोठ जे रहवासियुनि ऐं ॿियनि ॻोठ जे माण्हुनि पंहिंजो साज़ सामान रखियो हुयो पाण उते गॾु थींदा हुया उते वेहंदा हुया पोइ जॾहिं पाण मिलंदा हुया त हिकु ॿिए चवंदा अचो त सुक जे तरफ़ हलूं यानी सुकण ते हलूं जेका सुकी जॻह आहे उन जॻह ते हलूं इन निस्बत सां जेको आहे अचे थो त हिन ॻोठ ते नालो सुकवान पियो न सिर्फ़ु उते माण्हू गॾिबा हुया पर जेके माल वारा माण्हू हूंदा मालवान माण्हू हुया जेके मंझंदि जे वक़्तु या ॾींहं जे वक़्तु पंहिंजो माल काए वेंदा हुया उहे बि जेको आहे उते पाण में मंझंदि जे वक़्तु मिलंदा हुया ऐं ॾुख सुख सलींदा हुया ऐं गॾिजी वेही करे पंहिंजे आस पास में जेका ॻाल्हियूं कंदा हुया त उन सुक ते अचण जी निस्बत सां यानी सुकी जॻह ते अचण जी निस्बत सां हिन ॻोठ ते नालो पियो सुकवान ॻोठ सुकमाण जो तारीख़ी पस मंज़र ॿुधायो त ॻोठ केतिरो पुराणो आहे अच्छा हाणे तारीख़ी पस मंज़र जे हवाले सां जेका सॼी सिंध में मुख़्तलिफ़ ॻोठनि जी या शहरनि जी तारीख़ मिले थी उन में हिकिड़ो अंदाज़ो तखमीनो कयो वेंदो आहे त हीउ ॻोठु या हीउ शहर जेको आहे एतिरो क़दीम एतिरो पुराणो आहे इन ई हवाले सां असांजे ॻोठ जी का हिकिड़ी अथेंटिक तारीख़ त कान लिखी वई आहे जंहिंमां अंदाज़ो असां लॻायूं त असांजो ॻोठु केतिरो पुराणो थी सघे थो केतिरो पुराणो माना हीउ ॻोठु असांजो थी सघे थो पर हिकिड़ो अंदाज़ो या हिकु तहक़ीक़ नंढड़ी चइजे उन मां इहो साबित थिए थो त असांजो ॻोठु कलोरा दौर में माना हिन जदीद इंफ्रास्ट्रक्चर जे हवाले सां माना मिले थो ऐं कलोरा दौर में हिन ॻोठ जो बुनियादु पियो आहे इन जे पोयां सबबु इहो आहे त मियां साईं मोहम्मद चंद उजर फ़क़ीर जेको कलोरा दौर जो अज़ीम शाइर आहे ऐं शाबदती भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं मियां साहब अने फारूक़ी जो पहिरियों गॾियल ख़लीफ़ो आहे उन ॻोठ जी अक़ीदत एतिराम 12 माण्हू हिन ॻोठ में रहंदा हुया ऐं इहो बि माना रवायतुनि में या वॾनि जे वाता ॻाल्हियूं ॿुधण जे हिसाब सां अचे थो त मियां साईं मोहम्मद चंद उजर फ़क़ीर जी जेका पंहिंजी शादी आहे उहा हिन ॻोठ जी बिरादरी में आहे ऐं उन खां अॻिते मियां साईं मोहम्मद चंद उजर फ़क़ीर जो जेको आख़िरी नंढो नंढो पुटु आहे मियां ज़ाकिर मोहम्मद उजर फ़क़ीर उहो हज़रत सच्चा सरमस्त रहमतुल्लाह अलैह जो हमअसर आहे ऐं पाक
काफ़ी सुठो माना काफ़ी ऐं वाईअ जो शाइर आहे, बैत जो बि सुठो शाइर आहे। उन जी शादी जेका आहे हिन ॻोठ जो हिकिड़ो मोज़िज़ हुयो उन वटां थियल हुई। ऐं वरी ॿिया मोहम्मद ज़ाकिर हुजर फ़क़ीर जो पुटु ॿिया राज़कर हुजर फ़क़ीर जेको अंग्रेज़ दौर जो सुठो शाइर आहे, सूफ़ी शाइर आहे ऐं अंग्रेज़ दौर में हुनजी शाइरी मिले थी। उन जी वरी अक़ीदत हिन ॻोठ सां तमामु घणी आहे। हाणे उन जूं बि 2 शादियूं थियल आहिनि ऐं 2 पाण में भेनरूं आहिनि जिन सां हुन शादी कई आहे। पहिरियों हुन हिकु माईअ सां शादी कई, उनजे फोत थियण खां पोइ हुन जेको आहे हिकु उनजी भेण सां शादी कई ऐं उहे हाजी आलिम हुजण ख़लीफ़ो जेको फ़क़ीरनि जो माना माइट बि थिए, रिश्तेदार बि थिए ऐं उनजो ख़ासि ख़लीफ़ो बि आहे। उन जी ॿिनी धीअरुनि सां हुन शादी कई आहे। हाणे इन ई दौर में असांखे तारीख़ में मिले थो त मियां राज़कर हुजर फ़क़ीर जा 3 ख़ासि ख़लीफ़ा हुया। वशल फ़क़ीर हुजनि जंहिंमां हिन ॻोठ में वशानी पाड़े जो बुनियादु पियो आहे ऐं सालिर फ़क़ीर हुजनि जंहिंजी निस्बत सां हिन ॻोठ में सालियारे पाड़े जो बुनियादु पियो आहे। ऐं टियों आहे मोहम्मद मीर हुजर फ़क़ीर जंहिंजी निस्बत सां माना भागराणी ऐं ख़लीफ़नि जो पाड़ो वजूद में आयो आहे। इहे 3 शख़्स जेके आहिनि उहे जेको आहे मियां साईं राज़कर हुजर फ़क़ीर जा ख़ासि ख़लीफ़ा आहिनि, ख़ासि मोतक़िद आहिनि। उन टिनी जो हिन ॻोठ सां तालुक़ आहे ऐं उहे 3 पाण में ॿाहिरि थियल आहिनि। इन वारे सां हिकिड़ी रवायत बि मिले थी त मियां राज़कर जे दौर में खोड़ा ऐं हुनजे आसपास में हिकिड़ो ॾुकर आयो हुयो। का बि शइ खाइण पचाइण जे लाइ माण्हू न बची हुई। पोइ अचे थो किताबनि में त माण्हू मुख़्तलिफ़ दरगाह मां विया हुया जंहिंमें खोड़ा जी मखदूम जी दरगाह आहे या गंबट जी जीलानी बुज़ुर्ग